नाज़रीन, सिंध हुकूमत पारां पीपल्स बस सर्विस, इलेक्ट्रिक बस सर्विस खां पोइ पिंक बस सर्विस जो आगाज़ कयो वियो आहे। ही जेका पिंक बस सर्विस आहे हीअ औरतुनि जे लाइ ख़ासि तौर ते कराचीअ में हलाई वेंदी आहे। छो त इन हवाले सां असीं हिते मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इन बस सर्विस जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। मेरी प्रायोरिटी ये होगी इंशाल्लाह ताला कि ख़वातीन के लिए मखसूस जो बसेस हैं वो बनाई जाए। इसका कतई मकसद ये नहीं है कि ख़वातीन सिर्फ इन बसेस में ही बैठ सकती हैं, ये मैं वाज़ेह कर दूँ। बाकी जितनी भी हमारी बस सर्विसेज हैं, चाहे पीपल्स बस सर्विस इस वक्त कराची में चल रही है, पीपल्स बस सर्विस को हमने लाड़काना में स्टार्ट किया, पीपल्स बस सर्विस को हमने हैदराबाद में स्टार्ट किया, और अभी विद इन फ्यू डेज इंशाल्लाह ताला वी आर गोइंग टू स्टार्ट इन सखर। तो सखर में भी पीपल्स बस सर्विस को हम शुरू करने जा रहे हैं। उसके बाद फिर अब्दुल सत्तार ईदी ऑरेंज लाइन जो BRT है, वो गवर्नमेंट ऑफ सिंध ने 100% सिंध गवर्नमेंट का वो प्रोजेक्ट था, वो शुरू हो गई है। और अब जो EV बसेस जो हैं वो भी पाकिस्तान की पहली, ये सिंध हुकूमत है, पाकिस्तान का पहला शहर है जहाँ पे EV बसेस चल रही हैं, जो कि माहौल दोस्त बसेस हैं। जो आजकल के हालात हैं, जो आजकल महंगाई के दौर हैं, जो पेट्रोल डीजल की महंगाई है, उसमें गवर्नमेंट्स को, तमाम गवर्नमेंट्स के ऊपर ये लाजिम है किस तरह के डिसीजंस करें जिसमें आप बचत कर सकें, सस्ते में सस्ती चीज़ें प्रोवाइड की जा सकें। ज़बरदस्त इनिशिएटिव आहे ऐं मां सम्झां थो त इहा ज़रूरत बि आहे त कराची हिकिड़ो वॾो शहरु आहे, हिते वॾे अंग में जेके औरतूं आहिनि, स्टूडेंट्स आहिनि, वीचारियूं सफ़र कनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ बसिस में ट्रैवल कनि थियूं त कंफर्टेबल कोन हूंदियूं आहिनि, उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे। पर उन्हनि जे लाइ डेडिकेटेड जॾहिं बस हूंदी त उन में मां सम्झां थो त सुकून सां, तसली सां पोइ पंहिंजी मंज़िल ताईं पहुचंदियूं। ऐं असांजी कोशिशि हूंदी, अॼु त हिकिड़ो रूट शुरू पियो थिए, पर वक़्त सां गॾु गॾु मुख़्तलिफ़ रूट्स ते बसूं हलनि ऐं असांजे शहर जूं जेके असांजियूं भेणियूं आहिनि, नंढियूं नियाणियूं आहिनि, उहे सुकून सां सफ़र कनि ऐं रफ़्ता रफ़्ता इंशाल्लाह ताला सूबे सिंध जे ॿियनि शहरनि में बि हिनखे असां इंट्रोड्यूस करायूं। ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि हाणे शहजी साहब अनाउंस कई आहे त हिकिड़े हफ़्ते जे लाइ हिन में सफ़र फ्री आहे। पढ़ी लिखी ख़वातीन आपको कराची में नज़र आती हैं, इतनी तादाद में आपको कहीं नज़र नहीं आती, और उनमें से भी मैं कहती हूँ कि जो परसेंटेज है वो बहुत ज़्यादा बढ़ जाती है अगर उनके पास उनकी स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटीज़ या उनके दफातर को जाने के लिए एक सेफ़ ट्रांसपोर्टेशन का निज़ाम मौजूद होता। सो आई एम श्योर जो आज पिंक पीपल्स बस सर्विसेज का जो इनेकाद किया जा रहा है, इसकी वजह से जो हमारी ख़वातीन हैं, जो हमारी बच्चियाँ स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटीज़ और अपने दफातर जाना चाहती हैं, जो भी ख्वाब वो देखती हैं अपनी तालीम को लेके, वो पूरा ज़रूर हो। औरतों के लिए बस सर्विस स्टार्ट हो रही है। ये ना सिर्फ एक कम्युनिकेटिव एक तरीका है शहर की अर्बन प्लानिंग के लिए, बट ये एक बहुत सहूलत चीज़ है उन औरतों के लिए जो कि कम्यूट नहीं कर पाती। मेरी दरख्वास्त होगी पार्टी से कि एक बोट सर्विस, ऐसी पिंक बोट सर्विस आइलैंड टू द सिटी के लिए भी इन्वॉल्व करें। ही पीपल बस सर्विस असां इनिशिएट कई हुई गवर्नमेंट ऑफ सिंध अक्टूबर में, जंहिंमें असां 250 खां 500 बसूं जेके आहिनि कराची शहर में, कुछ बसूं हैदराबाद में, लाड़काना में, हाणे असां सखर में स्टार्ट करण वारा आहियूं। उन बसिस जे अंदरि जॾहिं असांखे कुछ इंपॉर्टेंट रूट्स में जिते तमामु घणा जेके लेडीज़ जी ट्रांसपोर्ट पैसेंजर जी रिक्वायरमेंट हुई, उनखे असां असेस कयोसीं। उन्हनि बसिस में असां कुछ एक्सक्लूसिव बसिस आइडेंटिफाई करे उन्हनि खे हिन वक़्तु 8 बसूं स्टार्ट कयूं आहिनि ऐं ये डिपेंडिंग ऑन रोज़ाना जी बेसिस ते जेके रिक्वायरमेंट ईंदी उन खां ही पीक आवर्स जे अंदरि सिर्फ़ु जेके लेडीज़ घरनि खां कम लाइ अचनि थियूं उन्हनि जे लाइ आहिनि, वापसी में जॾहिं वापसी पंहिंजे घरनि जी तरफ़ वञूं उन्हनि जे लाइ आहिनि। हीअं रूट नंबर 1 जेको असां शुरू कयो आहे, इहो तव्हांजो मलीर कैंट आहे, उनखां पोइ मॉडल कॉलोनी खां एयरपोर्ट खां पोइ पूरो शार फैसल स्टार्ट कंदो, मेट्रोपोल खां पोइ तव्हांजो जेको सिंध सेक्रेटरीट ऐं जेको हाई कोर्ट वारो रस्तो आहे, उन खां पोइ IH चंदूरी खां वठी पोइ टावर ताईं वापसि ईंदो। इहो रूट तक़रीबन 20 खां 25 किलोमीटर जो है। कराची शहरियों के लिए एक और तोहफा दे रहे हैं हम पीपल्स पार्टी कराची के शहरियों को, जो कराची के शहरियों का एक दरीना मसला ट्रांसपोर्ट का है, उसको बतदरीज हल कर रही है पीपल्स पार्टी। और आज ख़वातीन की बस सर्विस भी शुरू हुई है, जिससे यकीनन लोगों को, क्योंकि हम देखते थे कि पब्लिक ट्रांसपोर्ट में औरतों के खड़े होने की जगह पे भी आदमी घुसे हुए होते थे, ट्रांसपोर्ट शॉर्ट है, लेकिन पीपल्स पार्टी ने जो वादे किए थे उनको अब बतदरीज पूरा कर रही है। इससे पहले कई बसें आ चुकी हैं, आज ये पिंक बस सर्विस है, इससे यकीनन और हम अभी मज़ीद लाएंगे ना। ही बस से कराची के अवाम के लिए, ख़वातीन के लिए खुसूसी आहे, जेके शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो ख्वाब हो ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी उन कराची के अवाम के लिए एक वॾो तोहफ़ो ॾिनो आहे। ये कराची के अवाम जो तोहफ़ो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध गवर्नमेंट
चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां कराची जे अवाम ऐं ख़्वातीन जे लाइ तोहफ़ो आहे। नाज़रीन हिते मौजूदु तव्हां माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन जो चवणु आहे त हीअ जेका पाकिस्तान में पहिरीं बस सर्विस आहे जेका औरतुनि जे लाइ शुरू कई वई आहे, हीअ जेको सिंध हुकूमत जो अहसन क़दम आहे। हीअ जेको शर्जील इनाम मेमन जेको ट्रांसपोर्ट जो वज़ीर आहे उनजो चवणु आहे त हीअ जेका पहिरें मरहले में पहिरीं फरवरीअ खां 7 फरवरीअ ताईं हीअ जेका सर्विस आहे उनजी टिकट मुफ़्त हूंदी। उनखां पोइ उनजो जेको किरायो हूंदो उहो 50 रुपया रखियो वियो आहे। हीअ जेका सर्विस आहे इहा मलीर खां जेका आहे आई चंडीगढ़ रोड खां थींदे टावर ताईं जेको आहे उहा उनजो आख़िरी स्टॉप हूंदो ऐं हिन में सिर्फ़ु औरतूं ई सफ़र करे सघंदियूं। कैमरामैन ज़ुल्फ़कार चांडियो सां गॾु अल्ताफ़ चन्ना, KTN न्यूज़, कराची।